वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाक़ायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर ज़राअत जी तरक्की लाइ ज़राअत खाते खे वधीक बहितर बणायो वञे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो इहो चवणु आहे। ॿोॾि ऐं तेज़ बरसातुनि असांजी ज़रई ज़मीन जी पैदावार खे मुतासिर कयो आहे। मौसमियाती तब्दीलियुनि सबबि हिन साल ख़रीफ़ जो मौसम ऐं गर्मी पद वधीक हो। सिंध हुकूमत दरिया जे खाॿे किनारे ते चांवरनि जी पोख ते पाबंदी लॻाई। जाम खान शोरे जो इहो चवणु आहे। 13 ज़िलनि में चांवरनि जी पोखी ते पाबंदी सां ज़मीन बहितर थी रही आहे। आपाशी खाते पारां इहो ॼाणायो वियो। ज़राअत जी बहितरी लाइ ज़राअत खातो पंहिंजी रिपोर्ट तयार करे वॾे वज़ीर जूं इजलास में इहे हिदायतूं। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। ज़राअत जी तरक्की लाइ ज़राअत खाते खे वधीक बहितर बणायो वञे। सिंध जे वॾे वज़ीर जो इहो चवणु आहे। ॿोॾि ऐं तेज़ बरसातुनि असांजी ज़रई ज़मीन जी पैदावार खे मुतासिर कयो आहे। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। ज़राअत जी तरक्की लाइ ज़राअत खाते खे वधीक बहितर बणायो वञे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो इहो चवणु आहे।